मलीर पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो टीहों योम तासीस मलीर घुघर जे बंबू ॻोठ जे खोसापाड़े में मल्हायो वियो। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो अॻवान ज़िले मलीर जे सदर हुब अली खोसो, सीनियर नायब सदर ममताज़ कांधड़ो, नायब सदर सलीम खोसो, खजानजी शाहनवाज़ खोसो ऐं ॿियनि पार्टी जो केक काटियो। इन मौक़े ते ज़िले सदर हुब अली शाहनवाज़ खोसो ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼु खां 30 साल अॻु आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत में जॾहिं हारियुनि मज़दूरनि मिसकिननि हक़नि ते धाड़ो लॻणु शुरू थियो, जॾहिं पीपल्स पार्टी वॾेरनि ऐं जागीरदारनि जे वर चढ़ी वई हुई त पार्टी ते कब्ज़ो थी वियो, जंहिं सबबु शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो पंहिंजी पार्टी पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे बुनियादु रखियो। 1 साल गुज़रण बाद संदनि खे शहीद कयो वियो। इन ॾिठा अॼु ॾींहं ताईं 30 साल गुज़री विया आहिनि, पर पीपल्स पार्टी शहीद भुट्टो मीर मुर्तज़ा भुट्टो जे मिशन तहत मज़दूरनि, मिसकीननि, हारियुनि ऐं ग़रीब अवाम जे हक़नि लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। अॻिते बि कंदा रहंदासीं। प्रोग्राम में पार्टी कारकुननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।